था यो कार ते की रहो ऑफिसर पढ़ो पढ़ो पढ़ चुप क्यों अस्सलाम वालेकुम वे पुत्र वे साईं ता नवा उस्ताद आया हो पुत्र मैं सुपरवाइजर हां साईं उस्ताद न सोचे उस्ताद कई घड़ी न सोचे साईं महीनो थियो आ पूरो महीनो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं ता नवा उस्ताद आया हो साईं मैं सुपरवाइजर हां मुझे संत स्कूल जा ये हालत पूरो महीनो थियो आ उस्ताद न आयो मैं कुछ न कुछ क्या दो साईं अगे छा कयो हाणे छा कयो ता के नौकरी मिले कुरान दाए त सच्चाई सा काम कयो ता के वो कुरान याद नहीं साईं ता यकीन रखो छा यकीन रखा छो सरकारी स्कूलन का प्राइवेट स्कूल हलंदा हुकूमत इने शो नथी करे गरीब अमीर एक स्कूल में पढ़े अमीरन जी अस्पताल अलग स्कूल अलग गरीबन के जानवर समझंदा जाते तालीम न हूंदी उते चोर खूनी पैदा थींदा असा मुसलमान थी करे अमेरिका जी सच्चाई जा मिसाल ईंदा जंहिं मुल्क में तालीम न आहे उहो मुल्क बर्बाद महीननि जा महीना उस्ताद नथा अचनि तव्हां हाफ़िज़नि खे एहसास ई न आहे असांजे ॿार जी हालत ई न आहिनि तव्हां हाफ़िज़नि खे फ़र्क़ु ई न आहे पंहिंजा ॿार प्राइवेट में पढ़ाईंदा असांजे ॿारनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु सम्झो साईं ईअं ई थींदो चवणु सवलो आहे करणु ॾुखियो आहे असांजा ॿार हेठि बहंदा न कुर्सी न मीर उहे मोकिलींदासीं बाबा हे मां ॿाहिरि ॿुधाए थो कुझु कर बाबा सुंदर सां थो कोन कयो न कंदासीं ठीकु आहे मां वञा थो हिननि जी पारत थी पुत्र मां बि वञा थो पोइ तव्हां बि वञो लॻे थो पढ़ाई न आहे माल चढ़णो पए थो मूंखे बि ईअं लॻे थो उथो वेही छा कंदासीं